नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी ऐं मां आहियां ग़ज़ाल आबलो। सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। वफ़ाक़ जी ख़राब कारकर्दगीअ सबबि सूबनि खे नुक़सान थी रहियो आहे। वफ़ाक़ सिंध खे NFC अवार्ड मां हिसो न ॾेई रहियो आहे। सिंध खे 90 अरब रुपया घटि ॾिना विया आहिनि। फंड मां कटौती करणु वफ़ाक़ी हुकूमत जी आदत बणिजी वई आहे। सिंध हुकूमत वफ़ाक़ खां वधीक ओगाड़ी कई आहे। ज़राअत जो शोबो तबाह थी वियो आहे, उन ते ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो सिंध असेंबली जे इजलास खे ख़िताब। वज़ीर आज़म टिनि ॾींहनि जे सरकारी दौरे ते सऊदी अरब रवानो थी वियो। वज़ीर आज़म सऊदी वली अहद जी दावत ते सऊदी अरब जो दौरो करे रहियो आहे। दौरे दौरान सऊदी क़यादत सां वज़ीर आज़म मुलाक़ातूं करे करियल दिलचस्पी जे मामलनि, ख़िते में अमन अमान जी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कंदो। शहबाज शरीफ खे हिकु भेरो ॿीहर परॾेह वञण जी इजाज़त मिली वई। लाहौर हाईकोर्ट तिबी बुनियादनि ते शहबाज शरीफ खे 8 हफ़्तनि लाइ परॾेह वञण जी इजाज़त ॾिनी। शहबाज शरीफ 8 मई खां 5 जुलाई ताईं इलाज जे लाइ परॾेह वञी सघे थो। जस्टिस अली बाक़िर नजफी शहबाज शरीफ जो ब्लैक लिस्ट मां नालो कढण वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधायो। गडा में अदालती हुक्म बावजूद बहरिया टाउन इंतजामिया जी सिक्योरिटी गार्ड साण करे गंवर ॻोठ कमाल खान जोखियो समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि ते वालार लाइ गरी मशीनरी सां काह। बहरिया टाउन जे अमलदारनि जी ॻोठ कमाल जोखियो ते ॿीहर काह। ॻोठाणनि जी मुज़ाहिमत, छिती फायरिंग, MPA सलीम बलोच जे सोट अनवर बलोच समेत 5 ॼणा ज़ख़्मी। अरसा पानी खोड़ के हवाले से क़ौमी असेंबली के पानी वसीलन बाबत स्टैंडिंग कमेटी चेयरमैन नवाब यूसुफ टालपुर के रिपोर्ट मोकले छी। रिपोर्ट में चयो आहे त तरबेला डैम की सतह 1618 फुट ते रखण सबब डैम ज़ख़ीरो फ़क़त 2,70,000 रहिजी वियो। अरसा जे क़दमनि बाद पंजाब पानी की खणत 13,876 क्यूसिक करे छॾी। पंजाब TP लिंक केनाल बंद करे छॾियो ऐं पंजनि वटां पानी की खणत फ़क़त 10,000 क्यूसिक करे छॾी। टोंसा खां कोटली ताईं दरियाई लॉसेस में गैर मामूली वाध पानी की खोट वधाए छॾी आहे।